नाज़रीन ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त नौशरो फिरोज़ भरसां मेहरापुर पुलिस मुबैना मुक़ाबले में एक फौरू खे मारण जी दावा कई आहे। SHO मेहरापुर मीर इमदाद टालपुर मूजिब ॻुझी इतला ते कार्रवाई दौरान पुलिस एहलकार एजाज़ खंड जे क़त्ल में मुलविस जवाबदार खुर्शीद बांभण के मुबैना मुक़ाबले बाद मारियो वियो आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल जवाबदार मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते क़त्ल ऐं फुरियुनि समेत चोरियुनि जा केस दाख़िल थियल हुआ, जेको मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे घुर्बल हो। होना पुलिस मारिजी वियल जवाबदार जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। ही अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त ॻुझी इतला ते कार्रवाई दौरान पुलिस एहलकार एजाज़ खंड जे क़त्ल में मुलविस जवाबदार खुर्शीद बांभण के मुबैना मुक़ाबले बाद मारियो वियो आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल जवाबदार मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते क़त्ल ऐं फुरियुनि समेत चोरियुनि जा केस दाख़िल थियल हुआ, जेको मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे घुर्बल हो। होना पुलिस मारिजी वियल जवाबदार जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो।